बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। जेकॾहिं कंहिं इंसान खां पुछियो वञे त मरण जे वक़्तु हुनजी कहिड़ी ख़्वाहिश हूंदी, हुनजी कहिड़ी तमन्ना हूंदी, हुनजो कहिड़ो ख़्वाबु हूंदो, त उहो पोइ हाणे छो नथो पूरो करे? माण्हू मौत जो इंतज़ारु छो करे या ज़िंदगी ख़तमु करण जो इंतज़ारु छो करे? पाण खे अवलियत ॾियणु सिखो। कोशिशि कयो त पंहिंजो पाण खे अवल रखो ॿियनि माण्हुनि खां, ॿियनि रिश्तनि खां, नातनि खां। छो जो हीउ जेको तव्हांजो असांजो जिस्म आहे, इहो हिकु क़ीमती खज़ानो आहे, हिकिड़ो वॾो असासो आहे। हज़रत अली करबला वजह चयो त जेको इंसानु आहे अगरि गौर फ़िक्र करे त हुनजे अंदरि एॾो खज़ानो आहे जेको शायदि हुनखे बि मालूम न आहे। उहो खज़ानो ई ॻोल्हणो पवंदो आहे असांखे। उहो क़ीमत जीअं भिटाई साईं चयो त आहे क़ीमत संदो कतिरो, बिल्कुलु ईअं ई जीअं सोन जे सराहं में सोन मापबो आहे ऐं उन में नंढियूं नंढियूं शयूं क़ीमती हूंदियूं आहिनि, ईअं तव्हां में बि क़ीमत आहे। पंहिंजो पाण खे वैल्यू ॾियो, अवलियत ॾियो, इम्पोर्टेंस ॾियो। मां ईअं नथो चवां तव्हां ख़ुदिगर्ज़ थी वञो। ख़ुदिगर्ज़ ॿिनि लफ़्ज़नि जो मेलाप आहे, माना पंहिंजे लाइ गर्ज़ हुजणु, कमु हुजणु, लालच हुजणु। पर मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त पंहिंजे जिस्म ते पंहिंजो वक़्तु कुझु न कुझु तव्हां इन्वेस्टमेंट कयो वक़्त जी। सुबुह सां रोज़ानो उथण महिल एक्सरसाइज़ करण सां तव्हांजी बॉडी फिट रहंदी। जॾहिं तव्हांजी बॉडी फिट रहंदी आहे त तव्हां मुतवाज़िन ज़िंदगी गुज़ारे सघंदा आहियो। तव्हांखे कंहिं क़िस्म जो टेंशन या परेशानी न थींदी आहे। नंबर ॿी ॻाल्हि कहिड़ी त कंपेयरिंग करणु, कंहिंसां कंपेरिज़न जेका हूंदी आहे उहा बि ख़तरनाक हूंदी आहे। छो जो तव्हांजी जेका बनावट आहे, उहा सोच आहे, उहो वीचार आहे या उहो अमल आहे, उहो हर ॿिए इंसान खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। कॾहिं बि पंहिंजो पाण खे कंहिं ॿिए सां भेट करे पंहिंजी इंसल्ट न कयो। छो जो हीअ दुनिया जी अहिड़ी दर्जाबंदी थियल आहे त कुझु माण्हू मथे हूंदा, कुझु हेठि, कुझु असांजे बराबरि हूंदा आहिनि। जॾहिं बि असां पाण खां मथे वारे सां कंपेरिज़न कंदा आहियूं त असां इंसल्ट कंदा आहियूं पंहिंजे पाण जी। छो जो जेके शयूं असांखे मिलियल हूंदियूं आहिनि शायदि हुनखे न हुजनि। तव्हांखे ख़बर आहे तव्हां केॾा क़ीमती आहियो। हिकिड़ी रुॻो आम हीअ अखि आहे, हीअ आङुर या जिस्म जो कहिड़ो बि हिसो, जेकॾहिं को माण्हू विकिरो करणु चाहे त हुनजी क़ीमत केॾी लॻंदी? केॾो खज़ानो आहे तव्हां असां में, पर असां उहो कॾहिं बि महसूसु न आहियूं कंदा, न ई सोचींदा आहियूं। इंसान जी फितरत रही आहे त हू सिर्फ़ु दौलत खे ई पंहिंजी मिल्कियत सम्झंदो आहे या पंहिंजी शोहरत खे ई पंहिंजी मिल्कियत या अहमियत सम्झंदो आहे, पर ॿियूं शयूं बि अहम हूंदियूं आहिनि। मां तव्हांखे ॿ ॻाल्हियूं ॿुधायूं, एक्सरसाइज़ करणु, कंपेरिज़न करणु।